अस्सलामुअलैकुम दोस्तों, कहिड़ा उम्मीद आहे दोस्तों ये मौजू आहे हीटर जो। कार हीटर जेको असां हलायूं पिया उन जो मौजू आहे दोस्तों। हीटर हिकिड़ी वॾी ख़तरनाक शइ आहे जंहिंखे असां नज़रअंदाज़ कयो आहे दोस्तों। नज़रअंदाज़ न कयो, तव्हांखे मां अॻिते ॿुधायां थो त ख़तरनाक इहा छो आहे। तव्हांखे मां सम्झाईंदुमि इंशाअल्लाह। तव्हां टाइम ॾियो ऐं सिर्फ़ु 5 मिंट जो वीडियो आहे, सिर्फ़ु तव्हां 5 मिंट टाइम कढो, इंशाअल्लाह तव्हां सम्झी वेंदव त हीअ ख़तरनाक छो आहे। हीटर ऐं ख़तरनाक, हर माण्हू ईअं चए थो हीटर ऐं ख़तरनाक। अहिड़ी ख़तरनाक शइ आहे जेकी तव्हांखे मां अॻिते हली ॿुधायां थो त हीअ ख़तरनाक छो आहे दोस्तों। हीअ ख़तरनाक इन शइ जे लाइ आहे त हीटर असां जेको हलायूं पिया 1 पैंट खां वठी फुल 4 पैंट ताईं, त असांखे हिकु त फुल पैंट ताईं हलाइणु न खपे। अगरि असां हलायूं था त 1 पैंट ऐं 2 पैंट ते हलायूं असां। ख़तरनाक इन जे लाइ आहे त हीटर जेको असां हलाए शीशा फुल बाक़ाइदगी सां मथे चाढ़े शीशा असां जेको पंहिंजे लाइ नुक़सानकार ख़तरनाक आहे। इहो इन जे लाइ आहे त तव्हां उन खे बाक़ाइदगी सां जाॾो काॾो हवा बंदि कयो था, जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं आब हवा ऐं अंग्रेज़ी में चवंदा आहियूं त ऑक्सीजन। अंग्रेज़ी में ऑक्सीजन जेको चवंदा आहियूं असां, त उहो असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। जेको असां जेकी असांजो सिहत ऐं साह जेको असां हिन दुनिया में जेको खणूं था, हर साहवंद जेकी बि शइ आहे उहा हर जीवंत शइ नथी हली सघे, जंहिंमें तव्हां बि आहियो, असां बि आहियूं। अलाह साईं तव्हां ॾे ख़ैरु करे, तव्हांजी सबकी असां ॾे ख़ैरु करे। मुंहिंजा दोस्तों, अहिड़ो को ग़लति मुंहिंजो मौज़ू न आहे। मूंखे सिर्फ़ु इहो तव्हांखे सम्झाइणो हो त हीटर ख़तरनाक आहे। हीटर त पहिरियों त 1 ऐं 2 पैंट खां मथे न हलायो, ऐं ॿियो नंबर त तव्हां हीटर हलाए राति जो किथे बि सफ़र ते वञो था, थधे इलाइक़े जे हिसाब सां, जेको हाणे नओं वाक़ियो थियो आहे ताज़ो, जेको तव्हांखे बि ख़बर आहे, मरी में वाक़ियो थियो, जेको छा ई कोन ग़रीब सॼी फैमिली हली वञो, तव्हांखे ख़बर आहे। अलाह उन्हनि खे साईं तव्हां ॾे बि ख़ैरु करे, असां ॾे बि ख़ैरु करे। मुंहिंजा दोस्तों हीउ मौज़ू इहो ई आहे त तव्हां एहतियात कयो। हीटर जेको हलायो था त हीटर जी लिमिट में हलायो, जेको असां साह खणी सघूं, जंहिंखे अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं ऑक्सीजन। जेको असांखे माना फ़ाइदो ॾिए, जेको असां बर्दाश्त करे सघूं। जेको असां बर्दाश्त करे सघंदासीं त साह खणंदासीं न। साह असांजे लाइ क़ीमती शइ आहे। तव्हांखे सम्झ में इहा ॻाल्हि ईंदी हूंदी दोस्तों। ऐं दोस्तों अपील था कयूं त तव्हां कुझु एहतियात कयो ऐं पंहिंजे दोस्तनि खे, अज़ीज़नि खे, माइटनि खे ऐं अॻिते ॿुधायो त बाबा हीटर ख़तरनाक शइ आहे, हीटर जो एहतियात कयो। एहतियात इहो आहे त 1 पैंट ऐं 2 पैंट ते हलायो, ऐं उन खां अलावा हीटर जी ज़रूरत जिथे आहे थोरो हवा भर या 4 सूत या 6 सूत या 8 सूत हिकिड़ो शीशो जेको आहे, हीउ शीशो जेको तव्हांखे मां ॾेखारियां, हीउ शीशो आहे न, हीउ शीशो तव्हां 4 सूत या 5 सूत शीशो ही लथल हुजे हेठि, शीशो हवा भर हेठि लथल हूंदो त तव्हांखे बि फ़ाइदो आहे। जेकी ॿाहिरां आब हवा ईंदी, जंहिंखे अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं ऑक्सीजन, त उहा ॿाहिरां ईंदी त तव्हांखे बि फ़ाइदो आहे। ऐं असां खोलियो आहे त असांखे बि फ़ाइदो आहे। त जेको असां साह खणण में असांखे इज़ाफ़ो थींदो ऐं साह खणंदासीं, असांजे साह में घुटन न थींदी, जंहिंमें असांजी तबियत ऐं सिहत बि सही रहंदी ऐं अॻिते बि नुक़सान खां बचंदा। तव्हां बि बचो, असां बि नुक़सान में बचूं। ऐं पंहिंजे अज़ीज़नि दोस्तनि खे तव्हां इहा ई रिक्वेस्ट कयो त बाबा महिरबानी करे एहतियात कयो। एहतियात तमामु बहितर शइ आहे। तव्हां एहतियात कंदो त एहतियात सां जेको आहे त तव्हां सफ़र बि जेको आहे त सुठो कंदो। ऐं ताज़ो वाक़ियो तव्हांखे मां ॿुधायुमि अगाड़े त तमामु ख़तरनाक अहिड़ा न हादसा थियनि था, ऐं अलाह तव्हांखे असांखे बचाए। ॾेखारियां थो त हीटर केतिरे ताईं तव्हांखे 1 पैंट ऐं 2 पैंट ते तव्हांखे हलाइणु खपे, ऐं उनखां वधीक नुक़सानकार आहे, ऐं तव्हां उनखां वधीक हलायो कोन। सब्सक्राइब ऐं लाइक कयो, थैंक यू। ऐं अॻिते तव्हां वीडियो ॾिसो, तव्हांखे मां ॾेखारियां थो, इंशाअल्लाह तव्हां सम्झी वेंदव त ख़तरनाक छो आहे। वाक़ई ख़तरनाक आहे, बिल्कुलु मां त तस्लीम कयां थो ख़तरनाक आहे। थैंक यू। अॻिते तव्हां वीडियो ॾिसो, इंशाअल्लाह तव्हां सम्झी वेंदव दोस्तों। हीउ उहो सिस्टम आहे जेको हीटर तव्हांखे ॿुधायुमि त हीटर ऑन कबो आहे। हीअ ऑन कयोसीं, जंहिंमें 1 पैंट ऐं 2 पैंट जेको तव्हांखे मां सम्झायुमि, हे 1 पैंट ऐं हे 2 पैंट। 2 पैंट खां 3 ऐं 4 ते तव्हां न वञो, घणी गरमाश आहे गाॾी जी, ऐं तव्हां बर्दाश्त न करे सघंदो। केतिरी बि थधि हुजे त तव्हां 1 पैंट ऐं 2 पैंट ते तव्हां हलायो। 50 स्पीड ते वञो था त 1 पैंट ते हुजे, 50 स्पीड हलायो था त 1 पैंट ते हुजे, 50 खां मथे वञो था 70 80 त 2 पैंट ते वञो, 100 ताईं बि 2 पैंट ते हुजो। अगरि केतिरी बि स्पीड ते तव्हां हलायो था त 2 पैंट खां मथे न वञो। 2 पैंट असांजे लाइ फ़ाइदो आहे। हे 3 बि नुक़सानु आहे, 4 बि नुक़सानु आहे। तंहिंखां असांखे 3 ते बि न आहे, 4 ते बि न आहे।
2 ते 2 ऐं 1 असांखे इस्तेमालु करणु खपे। ही ऑन जो बटण आहे दोस्तो, तव्हांखे मां सम्झायो त तव्हांखे ऐं असांखे अलाह साईं हिदायत ॾिए त असां हिदायत ते अमल कयूं। थैंक यू। अलाह। शहज़ाद अली सिंधी खे सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर